पाकिस्तान ऐं IMF विच में इक़्तिसादी जाइज़ो वठण लाइ हलंदड़ ॻाल्हियूं मुकमल। नाणे वारे वज़ारती अमलदारनि ॻाल्हियुनि जी कामयाबी जो इशारो ॾेई छॾियो। IMF जी तरफ़ां पाकिस्तान सां थियल ॻाल्हियुनि बाबति अॼु पधिराई जारी करण जो इम्कान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सां अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी मुलाक़ात। ज़रियनि मौजूदु मुलाक़ात दौरान पाकिस्तान ऐं IMF विच में कर्ज़ प्रोग्राम ते ख़यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻुवाणनि पाकिस्तान में मुआशी सुधारनि बाबति हथफ़नि लाइ अमेरिकी सहकार जो बि जाइज़ो वरितो। टैक्स जे इंतिज़ाम ऐं सीड़पकारी वारे माहौल ते बि ॻाल्हियूं। रावलपिंडी दहशतगर्दी तोड़ अदालत पारां वज़ीर आला खैबर पख्तूनख्वा समेत PTI जे 29 अॻुवाननि जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत मुराद सईद, शीरीन मिज़ारी, शहबाज़ गिल, ज़ुल्फ़ी बुखारी ऐं शिबली फराज़ जा 9 मई जे 12 मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। दहशतगर्दी तोड़ अदालत वज़ीर आला खैबर पख्तूनख्वा खे 2 अप्रैल ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। पाकिस्तान ते हमलो कंदड़नि खे हुननि जी ॿोली में जवाब ॾींदासीं। मुल्क जी ख़ुदमुख्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। गैर क़ानूनी तौर तरसियल समूरनि परॾेहनि खे वापसि वञिणो पवंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मौसूम नक़वी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त कंहिं बि अमल जो तकिड़ो रद्द अमल ॾींदासीं। सॼी दुनिया में सोशल मीडिया जो कानून लागू थियल आहे। पाकिस्तान में बि सोशल मीडिया बाबति कानून अचणु घुरिजे। सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु थी रहियो आहे। बचाव वारे वज़ीर जी हैसियत सां कुझु अहिड़ियूं फ़ाइलूं साइन कयूं जिन में लेफ्टिनेंट ऐं कैप्टन रैंक जे अफ़गानी शहरनि खे फ़ौज मां कढियो वियो। ख्वाजा आसिफ जो बयानु। संदसि चवणु आहे त दहशतगर्द हिन वक़्तु अफ़गान सरज़मीन ते तरसियल आहिनि। TTP खे हाणे मुआशी तबाही ऐं नवाज़ शरीफ़ खे फ़ारिग करण जो पुछाणो करणु घुरिजे। जनरल रिटायर्ड बाजवा फैज़ हमीद ऐं PTI बानी पार्लियामेंट खे जवाबु ॾियनि। पाकिस्तान जी अफ़गानिस्तान में पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP जे वेढ़ाकनि ख़िलाफ़ फ़िज़ाई कार्रवाई खां पोइ सरहद ते छिकताड़ वारी सूरत हाल। ॿिन्ही मुल्कनि विच में तोड़फम ऐं चमन खां सवाइ ॿियनि सरहदी इलाइक़नि में बि छिकताड़ तेज़ थी वई। उत्तर वज़ीरिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे सरहदी सूबे खोस विच में गुलाम खान सरहद हर क़िस्म जी वापारी ऐं कारोबारी सरगर्मियुनि ऐं अच वञ लाइ बंदि। पाकिस्तान जी इंटेलिजेंस बेस बुनियादनि ते अफ़गान सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई। हाफ़िज़ गुल बहादुर ग्रुप सां तालुक़ रखंदड़ दहशतगर्द हदफ़ हुआ। अफ़गान सरज़मीन टिके अरसे खां पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थी रही आहे। अफ़गानिस्तान अंदरि इक़्तिदार में मौजूदु कुझु अंसर TTP खे पाकिस्तान ख़िलाफ़ प्रॉक्सी तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। परॾेही ख़ातिर तर्जुमान मुमताज़ हेराबलोच जो बयानु। संदसि चवणु आहे त TTP समेत समूरा दहशतगर्द ग्रुप खिते जे अमन ऐं सिक्योरिटी लाइ ख़तरो आहिनि। हाफ़िज़ बहादुर गुल ग्रुप पाकिस्तान अंदरि मीरान शाह चेकपोस्ट समेत केतिरनि ई दहशतगर्द हमलनि जो ज़िम्मेवार आहे। अमरीका पारां पाकिस्तान में दहशतगर्द हमले में जानी नुक़सान ते दुख जो इज़हार। परॾेही खाते जे नायब तर्जुमान वेदांत पटेल चयो आहे त अफ़गान सरज़मीन तां दहशतगर्द हमला शुरू न थियणु घुरिजनि। अमरीका पुरज़म आहे त अफ़गानिस्तान वरी कॾहिं बि दहशतगर्दनि लाइ महफ़ूज़ पनाहगाह न बणिजंदो। हू यकीनी बणाइणु चाहिनि था त जॾहिं ऑपरेशन थींदा हुजनि त शहरी मुतासिर न थियनि। हुननि जो पाकिस्तानी अमलदारनि सां राब्तो आहे। अफ़गानिस्तान जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थींदी आहे। अमरीकी सफ़ीर ऐं पाकिस्तानी वज़ीर आज़म बितरफ़नि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले ख़िलाफ़ सिंध असेंबलीअ में ठहराव जमो। हमले में कर्नल समेत 7 जवान शहीद थिया हुआ। पीपल्स पार्टी जे मेंबर मारई फसीह ठहराव जमो करायो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त उत्तर वज़ीरिस्तान में थियल दहशतगर्द हमले जी भरपूर मज़म्मत कजे थी। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करियूं था त दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर क़दम खयां वञनि ऐं कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे।
इस्लामाबाद जी एहतसाब अदालत नवाज शरीफ के पुटन हसन ऐं हुसैन नवाज के टिन नेब रेफरेंसिस में बरी करे छॾियो। अदालत फ्लैगशिप एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में ॿिन्ही ॼणनि जी बरियत जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको ॿुधाए छॾियो। इस्लामाबाद की मकामी अदालत PTI बानी के लॉन्ग मार्च ऐं भंजरा जे ॿिनि केसनि मां बरी करे छॾियो। अदालत ॿिन्ही केसनि में PTI बानी की बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। जुडिशल मजिस्ट्रेट शाइस्ता कुंडी PTI बानी की दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। सिंध सरकार पारा होली के ॾिण ते हिंदू मुलाज़िमनि खे अॻुवाट पघारूं जारी करण जी हिदायत। नाणे खाते वारे सेक्रेटरी 22 मार्च ते सभिनी हिंदू मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली 5 रुपया फी यूनिट महांगी थियण जो इम्कान। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी बिजली महांगी करण लाइ दरख़्वास्त नेपरा में जमा करा छॾी, जंहिं तहत 1 महीने लाइ बिजली 5 रुपया फी यूनिट महांगी थी सघे थी। सेनेट चूंड लाइ उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंड-छाड़ मुकम्मल। इलेक्शन कमीशन मंज़ूर कयल उम्मीदवारनि जी लिस्ट जारी करे छॾी। सिंध जे 35 मां 34 उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। पीपल्स पार्टी ऐं PTI जे समूरनि उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। औरतुनि जी 2 मख़सूस सीटुनि ते 5 उम्मीदवारनि जा कागज़ मंज़ूर। फैसल वावदा आज़ाद उम्मीदवार जी हैसियत सां नामज़दगी कागज़ जमा कराया। MQM जे नजीब हारून जा नामज़दगी कागज़ रद्द। MQM पाकिस्तान से के इख्तिलाफ़ नाहिन, पर मुंहिंजा इख्तिलाफ़ MQM लंडन से हुआ। असांजी अदालती निज़ाम में सवालिया निशान है। जस्टिस सिस्टम ज़रिए इनकलाब आणे सघिजे थो। इनकलाब आणण लाइ खोड़ सारा तरीक़ा आहिनि, पर इनकलाब आणण लाइ मुल्की सलामती के खतरे में नथो विझी सघिजे। अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। कराची में MA जिना रोड ते वाक़े रेडियो पाकिस्तान की तारीख़ी इमारत के सिंध रेंजर्स अटकुल 8 सालन खां पोइ खाली करे छॾियो। सिंध रेंजर्स के तर्जुमान रेडियो पाकिस्तान की तारीख़ी इमारत खाली करण की तस्दीक करे छॾी। रेडियो पाकिस्तान कराची के स्टेशन डायरेक्टर महबूब सरवर भी तस्दीक कंदे चयो आहे त इमारत रेडियो पाकिस्तान हवाले कई वई आहे। हिन वक़्तु असांजा 3 शोबा रेडियो पाकिस्तान की पुराणी इमारत में बहाल थिया आहे। कराची के शहरनि खे सेहत जूं सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं। KMC 14 वॾियूं इस्पतालूं हलाए रही है। असांजे म्यूनिसिपल अमले पंहिंजे पेरनि ते बीहण शुरू कयो आहे। बहितरीअ जो कमु ईअं ई जारी रहंदो। शहरी 3 सालनि में वाज़े तब्दीली ॾिसंदा। पीपल्स पार्टी क़यादत कराची के शहरनि जे एतमाद ते पूरो लहंदी। कराची के मेयर मुर्तज़ा वहाब जूं मीडिया सां ॻाल्हियूं।